खानपुर महर वेझो वाही घोटो जे इलाइक़े सां ताल्लुक़ रखंदड़ JUI जे कारकुननि सां खैरपुर ज़िले में फुर्जी वारदात पेश आई। JUI जा कारकुन लाड़काणो में शहीद ख़ालिद महमूद सूमरो जी यादि में कोठायल हिक तक़रीब में शिरकत करण बाद वेगन ते वापसि अची रहिया हुआ त टंडो मस्ती वेझो 10 खां वधीक हथियारबंदनि संदन गाॾी खे हथियारनि जे ज़ोर ते रोके खाउन रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन्स फुर कया। भाऊ ही वाक़ियो तव्हां सां किथे ऐं कीअं पेश आयो? अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जी वरसी उते वियासीं जलसे ते राति जो वापसी ते अचूं हथियारबंदनि असां ते जेका चढ़ाई कई ऐं असांखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कयनि। 2.5 लख रुपये रोक रक़म हुई, मोबाइल खसनि, गाॾी जी हालत ॾिसी सघो था। असां इंतज़ामिया ऐं SSP खैरपुर खे अपील कयूं था त असां इंसाफ़ खपे। असां अलामा राशिद महमूद ख़ालिद महमूद सूमरे चवंदासीं त असां इंसाफ़ खपे। ड्राइवर साहब, अव्हां ॿुधायो त वाक़ियो कीअं पेश आयो? पहुचते बस 8 ॼणा हथियारबंद अची विया। असां घणी कोशिशि कईसीं बचाइण जी, बहरहाल चारे तरफ़ फिरजी विया। जॾहिं त हथियारबंदनि वेगन जा शीशा टोड़े छॾिया। मुसाफ़िरनि SSP खैरपुर ऐं मौलाना राशिद ख़ालिद महमूद सूमरो खे अपील कई त उनखे फ़ौरन गिरफ़्तार कराए सामान वापसि करण सां गॾोगॾु हुननि सां इंसाफ़ कयो वञे। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, खैरपुर मीरस।